फरमाए तो बहुत और यार मोहब्बत सोबत जो रंगवादी के सभी भजन ये आम सज्जरी नाहे पर खास जिस मदीने का दोस्ती हुंदिया सा असर करे अखन जा मज़ा तन जा मज़ा वात जा मज़ा ॻाल्हाइण ॿोलाइण जा मज़ा हथनि पेरनि सिर जा मज़ा इन्हनि खे चइबो आहे ज़ाहिरी नफ़सानी मज़ा ॿियो वारी आहे रूह जो करार जंहिंखे चइबो आहे कल्ब सलीम उहो वरी आहे मालिक जी महिरबानीअ सां अमान जे नूर ऐं रोशनी जे वसीले सां कलंदर जो दीदार अदारे जो दीदार मस्त जो दीदार मखदूम जो दीदार हाफ़ जो दीदार उस्र जो दीदार महबूब जे ग़ुलाम जे दीदार महबूब जे सहाबे जो दीदार नबियन हरणी जो दीदार सादा हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच्चे बदरिया है रूहानी दोस्ती वलियन हिंदी के कलाम जमाया कलाम जो खास मफहूम भी हुआ राजी थी वियो अमान तारो नूर या रोशनी या ज़ियारत हुनखे मिले ऐं पंहिंजे पीढ़ीअ जो थी पवे जेकॾहिं हयातीअ में असांखे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थी पवे त पोइ असांखे सकरात में कब्र में हशर में हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि जी ज़ियारत सां ज़ाहिर सां ईमान सां ख़ात्मो में ख़ैर थींदो हिन जमात में ज़रूर के औलिया हूंदा के महबत वारा हूंदा के कुर्ब वारा हूंदा जिनखे मालिक नवाज़ियो हूंदो के कलंदर जे कचहरी में पहुता हूंदा के अब्दाली कचहरी में पहुता हूंदा के मखदूम जे कचहरी में पहुता हूंदा के गौस जे कचहरी में पहुता हूंदा के वरी कुतुब जे दर्जे में पहुता हूंदा हरनी जा जेके जेके दर्जा आहिनि सभु महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर जा ग़ुलाम आहिनि उन उदाहियुनि ते फ़ाइदो मिले थो हीउ तव्हां जे कुर्ब जो नतीजो आहे जेके जेके आया हो सभु कुर्ब जे लिहाज़ सां आया हो पोइ सभु पंहिंजो ख़्यालु पंहिंजो आहे हीअ आम कचहरी न आहे आम ॻाल्हि करण जहिड़ी न आहे जेका कंहिंसां खणी फलजे सवेल में हिकिड़े फ़क़ीर शहर पढ़ियो हो जंहिंमें चयो आहिनि त हीअ आम करण जहिड़ियूं ॻाल्हियूं न आहिनि छो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विलायत जो दर्जो जॾहिं विरायो थे त 1,24,000 महबूब जा सोबती पुठियां निमाज़ पढ़ी रहिया हुआ हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी रकात पढ़ी ही बैतुल मुक़द्दस ॾे मोहर करे ॿी रकात पढ़ी ही बैतुल्लाह ॾे पर उनमें महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रूहानी तरह उन्हनि जे रूहनि खे छिके 1,24,000 मथां को किथां कुल 10 ॼणा अशरतन मुबशरा चूंडी विलायत में महबत में इश्क में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुठियां निमाज़ अदा कई पाण फरमाए त हीअ अशरतन मुबशरा 10 साहबी जेके आहिनि से हिननि खे मार्ग जो दर्जो मिलंदो उहे मूंसां ख़ुलासो कचहरी वेही ॻाल्हाइनि आम वारनि जे लाइ आम रस्तो खुलियो पियो आहे आम लफ़्ज़ में इहे ॻाल्हायूं त हे मज़हब में फाथल आहिनि के ज़ाल में फाथल आहिनि के इश्क जे ज़ाहिर जे चमड़ी में फाथल आहिनि त के वरी दुनिया जी मोहबत में फाथल आहिनि के दुनिया जे गॾु करण में फाथल आहिनि के नौकरियुनि जे इंसार में आहिनि उहो इंसार बि कोन्हे को त मां मोहम्मद रसूल जी कचहरी में पहुचां हीअ जेके फ़क़ीरुनि में फ़क़ीर जी गॾु थिया आहे ख़ासि कचहरी उन में हाल वारे खे हाल कबो आहे ॿिए खे हाल कोन कबो आहे हूअं बि जिन्स खे जिन्स सुञाणंदी ऐं उनखे पंहिंजे वाट उन जिन्स जी हूंदी ॿिए खे ख़बर कान्हे का वली अल्लाह हर ॻाल्हि खे नफ़ी करे विसारे करे
पंहिंजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरफ़ मोहर कंदा आहिनि जेके रोज़ानो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कचहरी में महबूब जो दीदार करे पंहिंजा नेण ठारींदा। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो पंहिंजी हयाती में हिकु दफ़ो काबतुल्लाह में जेको हजर असवद आहे उनखे चिमी ॾिनी हुई। हींअर अलाए केतिरा 100 साल गुज़री विया आहिनि त उनखे अञा ताईं हाजी सगोरा वञण में उनमें चिमी पिया जो महबूब उन पथर खे चिमी ॾिया तंहिंखे सभई पिया चिमी ॾियनि। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं जाइ ते मूं चिमी ॾिनी आहे उन जाइ ते जेको बि चिमी ॾींदो उन जा गुनाह ईअं बख़्शिया वेंदा जीअं हुनजे पेरनि खां चुटी जे समूरा जीअं अमर जे पेट मां नंढो ॿार पाप ॼमे तीअं हुनखे पाप कयो वञे। रुगो पत्थर खे चिमी ॾियनि। पर जेकॾहिं रूहानी तरह हर औलिया हर वली शेख मशाइख मखदूम कलंदर अब्दार मुजद्दिद कयूम या कुतुब जेके बि वक़्त जा औलिया आहिनि इहे जेके कोशिशि करे पंहिंजी रूहानी तरह पंहिंजे मालिक जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कचहरियूं पहुचनि था ऐं नेण ठारीनि था महबूब जा कदम चुमनि था महबूब जा हथ चुमनि था। सच करे पुछियो उहे नूर आहिनि उन्हनि जा हथ चुमण बि सवाबु आहे ईअं जो उनखे ॾिसण सां गुनाह बख़्शिजी वञनि। क़ल्बुल मोमिन बैतुल्लाह व हजहू मोमिन जो क़ल्ब अल्लाह जो घर आहे घुर्जियुनि में जो तवाफ़ करणु ही कचहरियूं क़िस्मत सां थींदियूं आहिनि। ही जेका कचहरियूं आहिनि से 12 महीने हिकिड़ी राति असांजी आहे। इन लिहाज़ सां त रूह जो करार अचे पोइ जंहिंजी क़िस्मत में का विलायत निकिरी आहे लिखियलु आहे त माना हितां खां लाइक़ जो पाण हुनखे मिले वञी खुलियल असीं मस्तनि जा तालब आहियूं अब्दारनि जा तालब आहियूं करंदड़ जा तालब महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कनेक्शन आहे ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवाज़ जो हर हिक खे वठणु घुरिजे। हींअर के कराची खां के हैदराबाद खां के मीरपुर खां के टंडे लाजार खां के टंडे आदम खां के बेरानीअ खां के हैदराबाद खां के सचन खां के कराची खां के कतल खां के वेहर खां के जोहीअ खां सीता खां शिकारपुर खां बि आया आहिनि के जैतमाबाद खां बि आया आहिनि के भागनालीअ खां बि आया आहिनि के बलोचिस्तान खां बि आया आहिनि। सभिनी जा एहसान जो तव्हां हिते आया आहियो तव्हांजे सदके हिते मन खां मार्ग जो पाणी वधे छो त पुण्य में हूंदो त पाट में पवंदो। तव्हांजे अक़ीदे तव्हांजे एतबार तव्हांजे यकीन जे करे रब बि हिन खे नवाज़ींदी तव्हांखे उनजे सदके तव्हांखे हीअ अॼु तव्हांजे कदमनि जी खाद जो मटन आहे पर मुंहिंजा महबूब उन महबूब जा सभु कलमो हिकिड़े पढ़े हिकिड़ी यार ते पढ़े तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं मुर्शिद में मीमा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मीमा मौला में मीमा मालिक में मीमा मोहब्बत में मीमा ये सब गलती के तकबीर नारे रिसालत ये जेके बसी गॾु वेठा आहिनि सभु हिकिड़े अॾ जा कान आहिनि। मालिकनि जेको चयो त मालिक जी मर्ज़ी आहे पर असर करे सुब जो असर आहे ॼमण खां वठी उहो पाक आहे पर जंहिंखे जेका जेका सोबत थिए थी उहो रंग वठी बीहे थो। बाक़ी रहो आवाज़ जो एहसान मज़ा जो तव्हांजे सदके हिन आजिज़ खे पंहिंजो रिज़्क़ मोकिले जेके जेके महिमान आया अवांजा एहसान जो पंहिंजो रिज़्क़ पाण खाधव। अल्लाह जे तरफ़ां हर हिक जो दाणे ते पंहिंजी पंहिंजी मोहर लॻल आहे हर हिक जे नसीब में उहा मोहर लॻल आहे। उन लिहाज़ सां सभई खे हिते गॾु थिया आहियूं सभिनी न गॾु गॾिजी खाधा रिज़्क़ अल्लाह जो। हीअ अॼु तव्हां पुछा करे ॾिसो हिन तरह में न बनी आहे न ॿारो आहे न मिल्कियत आहे न वरी का बैंक में का बैलेंस बि कोन्हे को
पर अल्लाह जो नालो अब ही सभु में मालिक जे इस्म जी ॻाल्हि पिया हाणे तव्हांजो नसीब इन में हो जो तव्हां पंहिंजो नसीब पाण खाधो तव्हांजा एहसान जो कुर्ब करे इन में भाईवार थिया आओ ही जेके कलाम हलन था इन कलामनि में अक्सर करे जेके पंहिंजे पंहिंजे नसानी जा राया खां पेश कनि था ही कलाम ॿुधा न ही सभई असीं ख़ासि इन लिहाज़ सां तौहीद जे ॿुधण लाइ मालिक जी तौहीद हूंदी ऐं उन में जेके हे जज़्बे वारा आहिनि से नचनि था के नाचियूं कोन हिन खे जीअं कादरी तरीक़े में ला इलाहा इल्लल्लाह पढ़े थो उन जो मफ़हूम इहो आहे त वजूद खे विसार ऐं मालिक खे वजूद में जाइ ॾे तो जिते बेचूं बेमिसाल हाव आहे ऐं रब जो चए थो वह समीउल बसीर व करीम बि चए थो यदुल्लाह फौक़ ऐदीहिम चए थो ख़बरदार छो त रब जो ज़िक्र कमाइजे पोइ ख़बर पवंदी त छा आहे इहो सिफ़ाती पर्दो जेको जिस्म पैदा थियल आहे इन में मालिक हरो रंग रचायो आहे जो चइनी अनासनि जो मुजस्समो ऐं इन में मालिक जे तरफ़ खां उहो अमानत वारो नूर उहो लाइट वारो पावर जॾहिं वजूद में ईंदो आहे त घर वेठे सभु कुझु दीदार थींदा उन लिहाज़ सां तव्हां सां फ़क़ीरनि जे सोबत में रही करे ही जेके अचनि था वीचारा के किथां नचंदा कुॾंदा अचनि था कहिड़ा कोन्हनि खे पर मालिक जो इस्म कमाइनि था पेरनि खां चोटी ताईं ऐं उन इस्म में जेको समागम था कलंदर किबरिया जी पैरवी आहे असमा मेराज औलिया इहो जेको नचनि कुॾनि सो कलंदर किबरिया तालिबनि खे ॿुधायो त फ़क़ीराओ हिन में लाइट वारो पावर वधंदो आहे रोशनी वधंदी आहे सनुरीहिम आयातना फिल आफाक व फी अनफुसिहिम हत्ता यतबय्यना लहुम अन्नहुल हक़ जॾहिं त रब थो चवे क़ुरान जी दलील आहे त रब थो चवे तुंहिंजे वजूद में उहा लाइट जी पावर आहे जॾहिं तुंहिंजे वजूद में ॾेखारींदासीं जायूं मज़ा आफाक पर तुंहिंजे वजूद में पहुचावे तहक़ीक़ मुंहिंजो रब आहे सचो जंहिं मूंखे सीने में या वजूद में दीदार कराया पर वेह वञी वटि तने कलम जिनी जे हथ में हिन जाइ में जेकी लिखी आया आहियो के मक़सद ज़रूर वठी आया हूंदा के बीमार हूंदा के औलाद अस्पताल हूंदा के शादीअ लाइ इंतज़ार हूंदा के औरतूं मर्दनि जी शादीअ लाइ इंतज़ार में हूंदियूं के मर्द औरतुनि जे इंतज़ार में हूंदा के कर्ज़ जे फाथल हूंदा कर्ज़ लही वञे त असां आज़ाद थी पऊं अहिड़ी तरह कई मक़सद वठी आया हूंदा पोइ जेके जेके तव्हांजा मक़सद पूरे करण वारो मालिक उहो हिन जमायत में कहिड़ा औलिया लिकड़ बि आहिनि जेके पाण खे ज़ाहिर नथा कनि पर मालिक उन्हनि जे सदके हीअ दुआ क़बूल कंदो मुंहिंजो अॻ में बि हुयर त जेके हिन जाइ ते आरफानी कचहरी हीअ असांजी आहे आरफानी कचहरी उन में सत आरफाना कलाम हुजनि आर्ट वारा न चमड़ीअ वारा न मज़न वारा न बल्कि रूह खे आज़ाद करण लाइ रूह जो परवाज़ खे जंहिंमें पंहिंजे मालिक जो महराज बि थिए ऐं उन सां गॾु ही जेके तही आयो उन में तव्हांजा मक़सद बि थी वेंदा घणनि फ़क़ीरनि जो हिन जमात में एतिराज़ हूंदो आहे त हिन नचनि छॾंदा अञा ते हो ला इलाहा इल्लल्लाह वरी इल्लल्लाह ते अचो वरी अल्लाह ते अचो वरी हूअ ते अचो हू आहे तुम ज़ात जो हू ज़ात या अल्लाह या हू अल्लाह हू इन्हनि जा असां लख लख करोड़ करोड़ पढ़िया हूंदा चओ त अजब बड़ा तव्हांजी माफ़ी ॾियणी आहे पोइ जॾहिं लाइट वारो पावर हिते वजूद में आयो ऐं अखियुनि जे वसीले तव्हांजे सीने जे सत्कार कयो त तव्हांजे वजूद में
जो तो बरी ऐ तहां के प्यार को नसीब थी जे परे खां नचंदा आहिनि चरिया न आहिनि नचण में बि ज़्यादत करे था कनि वरी उन सां घणा खौस था कनि हीअं था कनि नचण था आहिनि अरे कंहिंसां था कयो हुजूर जा ग़ुलाम महबूब जो ग़ुलाम आहिनि मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम आहिनि मदीने वारे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म मुजिब पंहिंजो ज़िक्र था कमाइनि उन्हनि सां खौस कनि अलाह सां